आसन वाक़ा कंदासीं तंदुआदम में मुबैना पुलिस मुक़ाबले बैदि ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। टंडुआदम में मुबैना पुलिस मुक़ाबले बैदि ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था, शिराज समूह टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। शिराज, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, टंडुआदम सिटी थाने जी हद आहे, उते ही मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमां ॿ ॾोहारी जेके आहिनि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि ऐं ॿ जेके आहिनि फ़रार थी विया आहिनि। हीअ जेका कार्रवाई आहे, सिटी पुलिस SHO आहे मोहम्मद हनीफ महर, उनजी अॻुवाणी में जेका आहिनि सा ॾोह जे इरादे सां बीठल चइनि हथियारबंदनि ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो। उन बैदि ॿ ॾोहारी जेके आहिनि अज़ीम गुल पुट गुल मोहम्मद समू ऐं फैज़ान अली उर्फ़ फयाज़ अली पादरानी खे जेको आहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे उन्हनि वटां ॿ पिस्टल बरामद करण जी दावा कई आहे। जॾहिं त पुलिस मूजिबि ॿ साथी संदनि जेके हुआ ताज मोहम्मद चांद ऐं हाजी दीदार भंड जेके फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जेको अज़ीम समूह आहे ऐं फयाज़ अली आहे, उन्हनि ते मुख़्तलिफ़ थाणनि ते धाड़नि फुरुनि चोरियुनि ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत ॿिया केतिरा ई ॾोही जेके कार्रवाइयूं आहिनि उन्हनि जा केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस जेको आहे ज़ख़्मी जवाबदार जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि खे अस्पताल पहुचायो आहे ऐं मथियुनि जेके आहिनि से पुलिस मुक़ाबले ऐं हथियार रखण जा धारदार केस दाख़िल कया आहिनि। जॾहिं त जेके फ़रार थी विया आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रही आहे। जी शिराज समूह, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।